पंचम पाशाह धन श्री गुरु अर्जन देव महाराज राग गुजरी के अंदर फरमाइन था। राग गुजरी महला पंजवा। काहे रे मन चितवय उदम जा आहर हर जियो परिया। हिते जेको उदम लफ्ज़ अचे तो वैसे तो गुरबाणी अंदर कई थावन ते कई जगह ते जेको उदम लफ्ज़ अचे तो उदम जो अर्थ है मेहनत, पर हिते जेको लफ्ज़ अचे तो उदम हिते अचे तो चिंता चितवन। साहिब चंदा आए बंदा तू जॾहिं उन परमात्मा जी शरण आहे, उनजो नाम जो प्रकाश थी वियो, जॾहिं तू साध संगत में आए पोइ छाजी चिंता करें तो। काहे रे मन चितवे, ऐ मुंहिंजा मन तू छाका चिंता करे तो। काहे रे मन चितवे उदम जा आहर हर जियो परिया। चवंदा उहो जेको आहार ॾियण वारो आहे, हर जीव खे परमात्मा उहो आहार ॾिए थो, हर कंहिंखे उहो आहार ॾिए थो। तू छाका चिंता करें तो, ऐ मुंहिंजा मन तू छाका चिंता करे तो। अॻिते अगली पंक्ति में साहिब उन परमात्मा जे बारे में फरमाइनि था। चवंदा उहो परमात्मा त सैल पत्थर में जंतो पाए, ताका रिजिक आगे कर दरिया। हिते जेको रिजिक लफ़्ज़ आहे उहो रिज़िक आहे। चवंदा ऐ इंसान, ऐ मुंहिंजा मन तू छाका चिंता करे तो। उहो परमात्मा त जेको टक्कर चटावन जे अंदर जेको परमात्मा जीव जंत चट्टान ऐं पत्थरनि जे अंदर भी जीव जंत पैदा कया अथई। सैल पत्थर में जंत उपाय चइबा पैदा करण खे। चवंदा पत्थरनि में भी जीव जंत परमात्मा पैदा कया आहिनि, पर छा उहे उते बुख मरनि था? न। साहिब चवंदा ताका रिज़िक आगे कर धरिया। चवंदा अॻ में हुनजो रिज़िक पैदा करे तो परमात्मा, उते उन्हनि खे धरे तो, माना उते उन्हनि खे पहुचाए तो, पेश करे तो परमात्मा रिज़िक। अॻिते फरमाईंदा, चवंदा मेरे माधव जी, ऐ मुंहिंजा माधव। माधव परमात्मा खे चवनि था। ऐं माधव जो जेको आख़िरी अर्थ आहे, मां मना माया, धव मना पति, जेको मालिक मञियो वेंदो आहे। चवंदा ऐ माया जा मालिक परमात्मा, मेरे माधव जी सत संगत मिले सो तरिया। चवंदा सच जी संगत मिली वेंदी आहे न त इंसान तरी वेंदो, भव सागर में पार थी वेंदो, सॼा फुरना अंदरो ख़तम थी वेंदा आहिनि, अंदरो सॼो डर ख़तम थी वेंदो। सत संगत मिले सो तरिया। पर इहा सत्संगत मिली कीअं? चवंदा गुरु जी कृपा सां। कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा थिया? चवंदा गुर प्रसाद माना गुरु जी कृपा, गुरु जी बख़्शिश। गुर प्रसाद परम पद पाया। परम माना ऊंचो, पद माना मुकाम। चवंदा गुर प्रसाद परम पद पाया, सूके कास्ट हरिया। हिते कास्ट जेको लफ़्ज़ अचे तो, कास्ट जेको शब्द अचे तो, कास्ट जो अर्थ आहे काठी, लकड़ी। पर इन जो भाव अर्थ जेको आहे, चवंदा जॾहिं गुरु जी कृपा थी, मूंखे ऊंची पदवी मिली, ऊंचो मक़ाम मिलियो, पर अंदर जा जेके मन जा सुकल ख़्याल हुया, सुकल लकड़ियूं, भाव सुकल ख़्याल, ॿिए खे नुक़सान पहुचाइण वारा ख़्याल, ग़लति ख़्याल हुया, उहे सॼा तब्दील थी विया छा में? हरिया भरिया में। सेवा करण वारो भाव थी वियो। उहे ख़्याल सॼा सुकल हुया पर हरिया भरिया थी विया। गुर प्रसाद परम पद पाया, सूके कास्ट हरिया रहाओ। जनन मां पैदा करण वारी, पिता पी, लोक दुनिया लोकी, सुत पुत्र, बनता स्त्री घरवारी। चवंदा जनन पिता लोक सुत बनता, कोई न किसकी धरिया। चवंदा जाथे तोखे परमात्मा हर जगह ते कमु ईंदो न, हिते तोखे भले पंहिंजो संसार बि कमु न ईंदी, उते पंहिंजी पैदा करण वारी माउ बि कमु न ईंदी, पिता बि कमु न ईंदई, दुनिया बि कमु न ईंदई, तोखे पुट बि काथे कमु न ईंदो, काथे काथे घरवारी बि तुंहिंजो साथ छॾे सघे थी, पर उहो हिकु परमात्मा आहे जेको कंहिं बि वक़्तु बंदे जो साथ न आहे छॾंदो। पर एतिरो आहे बंदा तोखे पूरो भरोसो हुजे, उन ते पूरो विश्वास हुजे। चवंदा जनन पिता लोक सुत बनता, कोई न किसकी धरिया, सिर से रिज़िक संभाहे ठाकुर, काहे मन भो करिया। ऐं मुंहिंजा मन छाका भो कंदो पियो आहे? उहो परमात्मा सिर से अॻियों अॻियों हर बार अॻिते अॻिते परमात्मा तुंहिंजो रिज़िक संभारे वेठो आहे, संभारे करे तुंहिंजे अॻे पेश करे थो, तोखे बुखियो कॾहिं न छॾियो अथई। सिर से रिज़िक संभाहे ठाकुर, काहे मन भव करिया। ऐं मुंहिंजा मन तूं छाका भव करे थो? कूडे कूडावे से कोसा। चवंदा भव त हिकिड़ी कूंज बि कंदी आहे। कूंज हिकु पखी आहे, उनजो ज़िक्र करंदा। चवंदा कूंज जॾहिं उॾण ते निकिरंदी आहे न, पंहिंजा बछड़ा आखेरे में
पंहिंजा बछड़ा जेको आहे न नंढड़ा नंढड़ा हूंदो त उन्हनि खे छॾे करे निकिरंदी आहे खोराक जी तलाश में। पर जंहिं महिल निकिरंदी आहे न को सा कई को उॾामी उॾामी कई को अॻिते हली वेंदी आहे, पर उहा बि मन में चिंता इहा कंदी आहे त पोइ ते मुंहिंजा बच्चा आहिनि, अलाए केरु खाराईंदो। पर अॼु ताईं उन्हनि जा बच्चा जेकी कुओं जा उंजा बच्चा बि अॼु ताईं बुखिया न आहिनि मरिया। चवंदा उॾे उॾावे से को सातिस पाछे बचरे छरिया, तिन कवण खलावे कवण चुगावे। मन में सिमरन करिया, कूंज मन में हिकिड़ो ध्यानु लॻाईंदी आहे त उनखे केरु खाराईंदो मुंहिंजे पोयों। तिन कवण खलावे कवण चुगावे, केरु उनखे चुगो चुगण जे लाइ ॾींदो। मन में सिमरन करिया, पर उहो परमात्मा आहे इंसान, उनखे बि कॾहिं बुखियो न रखियो। तूं छा का मन में भउ कंदो पियो आहे। चवंदा सभु निधान, चवंदा जेको परमात्मा आहे न उहो सभिनी खज़ाननि जो मालिक, सभु निधान 10 अष्ट सिद्धान 18 सिद्धियुनि जो मालिक, 8 सिद्धियुनि जो मालिक, 10 अष्ट 18 सिद्धियुनि जो मालिक, 10 माना 10 अष्ट माना 8, 10 ऐं 8 मिलाए करे 18 18 सिद्धियुनि जो मालिक। उहो 18 सिद्धियूं पंहिंजे तिरी ते रखे वेठो आहे। 10 निधान सभु निधान सॼा खज़ाना 10 अष्ट सिद्धान सॼा 18 उन वटि रिधियूं सिधियूं सॼियूं ठाकुर कल तल माना तिरी ते ठाकुर कल तल धरिया। जन नानक बल बल सद बल जाइए, तेरा अंत न पारा वरे। ऐ परमात्मा, तू जीव जंतन खे पैदा करे अॻ में उन्हनि जो रिज़िक पैदा करे छॾे थो, उन्हनि खे पत्थरनि में बि खाराए थो, पाणी जे अंदरि बि खाराए थो। ऐं मुंहिंजा मन, तू उनजी शरण में आयो आहे जेको पूरी काइनात खे पैदा करे उनजी देख रेख करे थो। ऐं नानक, मां उन परमात्मा तो कुर्बान वञा, सदके वञा, हिकु चक्कर न वार वार। जन नानक बल बल सद बल, हमेशा सद माना हमेशा सदाई। चवंदा बलहार वञा मां उन तो, उन परमात्मा जो कोई अॼु ताईं अंत नथो पाए सघे। तेरा अंत न पारा वरिया, न तुंहिंजो कोई अंत पाए सघे थो, न तुंहिंजो जेको घर आहे रहण जी जेकी जॻह आहे, भाव जेकी काइनात आहे, इन जी शुरूआत ऐं अंत जो बि कोई हिसाब किताब नथो लॻाए सघे। तेरा अंत न पारा वरिया, तुंहिंजो पारलो बनो ऐं ओरलो बनो कोई बि हिसाब किताब नथो लॻाए सघे त तुंहिंजी काइनात काथो शुरू आहे काथे ख़तमु।